जी बिल्कुल, सिंध वासियुनि लाइ तमामु वॾी ऐं ख़ुशीअ जी ख़बर आहे त एनडीए में महाॿोर जो ख़तरो टरण जी अॻकथी करे छॾी आहे। एनडीए में 8 खां 11 लख वारी पहिरीं अॻकथी तां हथु खणंदे 6 सेप्टेम्बर ते सिंध जे पहिरीं बैराज गुडूअ ते 6.5 खां 7 लख बोर जा वाकिरा पहुचण जी नई वार्निंग जारी करे छॾी आहे। एनडीए में मुताबिक़ इदारनि पारां बर वक़्त ऐं बहितर रथाबंदी सां चनाब नदीअ में 8,85,000 क्यूसिक जा वाकिरा ॿिनि हंधनि ते बंद टोड़ण खां पोइ 5.5 लख क्यूसिक ताईं महदूद कया विया आहिनि, जेकी वाकिरा आसानीअ सां त्रिमू हेड वटां गुज़री चुका आहिनि। एनडीए में मुताबिक़ पंजनद हेड वक्स वटां 6.5 लख क्यूसिक पाणी गुज़रण जी गुंजाइश मौजूदु आहे। इन ई करे कंहिं ॿिए हंधि बंद टोड़ण जी ज़रूरत न पवंदी। इम्कानी तौर ते पंजनद वटि 3 सेप्टेम्बर ते 5,70,000 खां 6 लख क्यूसिक पाणी गॾु थींदो। 5 सेप्टेम्बर ते सुबुह जो सतलज मां 80,000 खां 1 लख क्यूसिक जो वहकिरो पंजनद वटि पहुचंदो। टिनी दरियाहनि मां पाणी जे वहकिरनि जी आमद बाद पंजनद वटि 6 लख खां 6.5 लख क्यूसिक जा वहकिरा गॾु थियण जो इम्कान आहे। पंजनद खां बोर जा वहकिरा मंझंदि धारे 6 सेप्टेम्बर ते गुडू बैराज पहुचंदा। एनडीए में मूजिबि मनसूबा बंदी हेठि सिंधू दरिया जे वहकिरनि खे चश्मा ऐं तौंसा वटि कंट्रोल करे 2 लख क्यूसिक ताईं महदूद कयो वेंदो, जंहिं बाद गुडूअ ते बोर जो वहकिरो वधि में वधि 6.5 लख खां 7 लख क्यूसिक ताईं पहुची सघे थो, जेको सखर ऐं कोटड़ी बैराज मां गुज़री 13 सेप्टेम्बर ताईं समुंड में वञी शामिल थींदो। सिंध जे टिनी बैराजनि वटि हींअर नंढी ॿोॾ बरक़रार आहे। गुडू वटि मथां पासे वहकिरो 3,69,649 ऐं हेठे पासे 3,54,224 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त सखर बैराज वटि मथां पासे जा वहकिरा 3,05,75 क्यूसिक रिकॉर्ड कया विया आहिनि। कोटड़ी बैराज वटि मथियां वहकिरा 2,66,804 क्यूसिक ते बरक़रार आहिनि, जॾहिं त डाउन स्ट्रीम में 2,37,999 क्यूसिक पाणी छोड़ कयो पियो वञे। जी।